अवां जी जेके पढ़ाईअ जा साल आहिनि उहे अथव 5 साल जा स्कूल था अचो, ठीक है। 5 साल जा स्कूल था अचो, 5 साल खां पोइ अॻियां हली अवां 5 साल प्राइमरी पढ़ंदा आहियो, 5 साल हाई स्कूल में पढ़ंदा आहियो ऐं मथे इंटर ऐं फर्स्ट ईयर कंदा आहियो। उन खां पोइ यूनिवर्सिटी लेवल ते वेंदा आहियो। त इहा जेको बि अवां जी पढ़ाईअ जो जेतिरो बि टाइम आहे उहो अवां पंहिंजे पढ़ाईअ ते तवजो ॾियो। ख़ासि तौर ते पंहिंजी छोकिरियुनि खे बि चवंदसि ऐं पंहिंजे छोकिरनि खे बि चवंदसि, हाँ मोबाइल में इलाही कुझु भरियो पियो आहे, इलाही कुझु, एॾो कुझु भरियो पियो आहे, एॾो कुझु भरियो पियो आहे जो अवां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गेम ते पंहिंजो वक़्तु विञाईंदा या डांसूं नचकारनि टुटकारनि ते जो पंहिंजो टाइम विञाईंदा या अवां पंहिंजो टिकटॉक ते टाइम विञाईंदा। प्लीज़ अवां खे चवंदसि त अवां पंहिंजो टिकटॉक ते, डांसनि ते, गाननि ते, शादियूं खाइण ते, फैशननि करण ते पंहिंजो टाइम वेस्ट न कयो, ठीकु आहे, ठीकु आहे। अवां हिन दौर में पढ़ो, ही अवां जे पढ़ण जो दौर आहे, ही अवां जे सिखण जो दौर आहे। इन मां अवां सिखो, इन मां अवां पिरायो, अॻियां हली जॾहिं अवां यूनिवर्सिटी पास करे वेंदा न पोइ अथव अवां जी ज़िंदगी स्टार्ट थी वेंदी, जेका अवां जी ज़िंदगी जा बस तमामु सुठी ऐं मिस जी दुआ अवां सां गॾु हूंदी, तमामु सुठी ऐं बहितरीन ज़िंदगी गुज़ारे सघंदा। अगरि हिन दौर में अवां न सिखियो, अवां न पढ़ियो त अॻियां हली अवां जे लाइ इलाही प्रॉब्लम थींदा, तव्हां जी ज़िंदगी जाम ॾुखी थी वेंदी। जिते असांजा माइट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मज़ूरियूं कनि था, धराड़ियूं कमाइनि था, आउं चाहींदसि त अवी ग़रीबनि जा ॿार आहियो ऐं अवां वॾा थी महिनत मज़दूरी न कयो, अवां वॾा थी वॾा ऑफिसर थियो, ठीकु आहे। अवां वॾा साइंटिस्ट थियो, अवां डॉक्टर थियो, अवां इंजीनियर थियो, अवां पायलट थियो। मिस इहो चाहींदी त मुंहिंजा ॿार अवां IT कयो, कंप्यूटर में वञो, IT सिखो, एॾो माना यूनिवर्सिटी लेवल ते अवां सुठा थियो। त ईअं न त जेको अवां जे माइटनि गुरबत जो दौर कटियो, ग़रीब की ज़िंदगी गुज़ारी, त अवां बि ग़रीब की गुज़ारियो। अवां खे जेको स्कूल में अवां जा माइट मोकिलीनि था न, इन लाइ मोकिलीनि था त अवां पढ़ो, पोइ चाहे छोकिरी हुजे चाहे छोकिरो हुजे, इन लाइ मोकिलींदा आहिनि, न की चवंदा आहिनि त वञो स्कूल मां मज़ाक मस्करी करे वरी इन लाइ कोन मोकिलींदा आहिनि। अवां जे माइटनि खे अवां मां वॾियूं वॾियूं उमेदूं आहिनि। हर हिकु माउ जो इहो सुपिनो हूंदो आहे, हर हिकु पीउ जो इहो सुपिनो हूंदो आहे त असांजा ॿार लिखी पढ़ी ज़िंदगी जे कंहिं सुठे मक़सद खे रसनि। त अॼु अवां मूंसां प्रॉमिस कयो त असां लिखंदासीं, असां पढ़ंदासीं, असां पंहिंजे अम्मा बाबा जो, पंहिंजे स्कूल जो, पंहिंजे मिस जो, पंहिंजे ॻोठ जो, बल्कि पंहिंजे पूरे सिंध जो नालो पूरी दुनिया लेवल ते रोशन कंदासीं। प्रॉमिस कंदा न मूंसां?